हराम आहे बाबा। तमा हथ थी बता असा बिनी के छड़े दे त असा पांजी जिंदगी सुकून से गुजारी। नहीं नहीं मीरा कहीं ना जे करे तो इन मासूम यानी के मारे तो ऐ कसम खुदा जो यानी के मारण का पोइ अज ताई करे मां सुकून जी दिल ना सुनी सको तो दरिया खान के अगवा करे दरिया खान जी दिल इज्जत जे मथा था कयूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड धमाकेदार थियण वारी आहे। मीर ऐं राणी के भावल खान मारे छॾींदो आहे। छा वाकई मारे छॾींदो या वरी इहो हिकु टीज़र जे अंदरि ईअं ॾिनो वियो आहे। तव्हां परेशान हूंदो त इहो ईअं कीअं थी वियो जेको तव्हां प्रोमो में ॾिठो आहे। इन जी सचाई दोस्तों असां तव्हां सां अॼु शेयर कंदासीं। वाकई मीर पूरो थी वेंदो ऐं राणी बि पूरी थी वेंदी। आख़िर भावल खान दरिया खान जे गॾु छो पियल आहे, उन खे उनजी इज़त में हथु छो थो विझणु चाहे। दोस्तों मां पोइ केस में तव्हांखे ॿुधायो, काफ़ी पोइ केस में बि मां ॿुधायो त भावल पंहिंजे धीउ खे मारींदो आहे ऐं मूसा खे बि सॉरी इन खे मीर खे बि मारींदो आहे, लेकिन इहो ख़्यालु लहंदो आहे। जी हाँ दोस्तों, जेको तव्हां कुझु ॾिठो इहो ख़्याल बि थी सघे थो, सच बि थी सघे थो, लेकिन असां जेको तव्हांखे ॿुधायूं था, जेका असांखे ख़बर मिली आहे त इहो हिते ख़्यालु लहंदो आहे ऐं ख़्याल में मारींदो आहे राणी खे ऐं मीर खे ऐं सिजावल उन खे कोशिशि कंदो आहे तुंहिंजी ज़मीर जॻायां। लेकिन अचण वारी एपिसोड में इहो ज़हर थियण वारो सभु कुझु त हाणे थिए छा थो। ऐं जॾहिं अचण वारी एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो दरिया खान बि शादी कंदो ऐं इन जे करे भावल चए थो त हाणे इन जी इज़त में हथु विझूं, माना उन जी घरवारी खे खणी अचो। वक़्त जे चवण ते भावल वरी दरिया खान जी घरवारी खे अगवा करण जूं प्लेनिंगूं करे रहियो आहे। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारा आहिनि उन में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां दोस्तों मिलंदा ऐं तव्हां पंहिंजो कमेंट्स में सुवाल जवाबु ॾेई सघो था। तव्हांखे छा थो लॻे, छा थियण वारो आहे। असांखे ॾींदा इजाज़त, उदासी टीवी खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।